आउं तोखे सम्झायां थो त वली विलायत ऐं नुबुवत में फ़र्क़ु। वली ऐं नबी कमु साॻियो कंदा आहिनि, तबलीग जो कमु कंदा आहिनि। उन्हनि जे सीने में, उन्हनि जे नज़रुनि में कमाल हिकु जहिड़ो न हूंदो आहे। छो? उनखे नुबुवत वारी ताक़त हूंदी आहे, उनखे विलायत वारी ताक़त हूंदी आहे। विलायत वारियूं हज़ार हा ताक़तूं हिकु पासे, नुबुवत जे ज़रे बराबरि बि नथियूं थी सघनि। जो नबी जी निगाह में इहा ताक़त ऐं कमाल हूंदो आहे, जो ईमान जी हालत में कोई बि अचे, नबी जी बेअत करे, अल्लाह जो ज़िक्र ख़रीद करे, ज़िक्र इलाही जो नूर ख़रीद करे, ता हयात वरी सोहबत न करे, पर ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर उन जो थींदो। पूरी ज़िंदगी उन जो फ़ैज़ ख़त्म न थींदो। छो जो नबी जी निगाह में इहा ताक़त आहे। क़यामत ताईं कोई बि वली नबी नाहे थियणो। अहिड़े ई तरीक़े सां सामईन हज़रात, वली जी निगाह में इहा ताक़त ई न हूंदी आहे जो तूं वली जी निगाह में वञी, वली खां फ़ैज़ वठी ऐं घर वेही रहो इन सनद ते, इन अक़ीदे ते त बसि मुंहिंजो कमु ठही वियो ऐं अॻिते बसि सुलूक जूं सभु मंज़िलूं घर वेठे पास ऐं पार थींदियूं। अल्लाह अकबर, इहो तुंहिंजो ग़लति ज़हन, मन घड़त ज़हन बणायो वियो आहे। अल्लाह अकबर, मुरीद मुर्शिद जे नज़रुनि में हूंदो, शैतान जो शिकार न थी सघंदो। मुरीद मुर्शिद जे नज़रुनि खां हटियो या मुर्शिद मुरीद मां नज़रूं हटायूं, शैतान उन जे मथां ग़ालिब अची वेंदो। त सामे नज़रात, तव्हां असांजा मुर्शिद क़यामत ताईं वली हूंदा, नबी न थी सघंदा। तव्हां असांजे मथां लाज़िम आहे तो अल्लाह जा वली हिन, उन्हनि सां वार वार सोहबत कयूं ताकी वार वार वरी नओ नओ रंग चढ़े। अल्लाह पाक जे ज़िक्र सां सीना मुनव्वर थियनि। आज़िम तो करे ॾिसो, तजर्बात करे ॾिसो, जेके अल्लाह जे सही कामिल वलीअनि जी सोहबत में हिन, अल्लाह अकबर, उन जी तबीयत जुदा आहे, उन जो अंदाज़ जुदा आहे, उन जो अख़लाक़ जुदा आहे। जेके उन ई मुर्शिद जो अगरि कोई और मुरीद आहे जेको उन सां सोहबत में न आहे, उन जी मइयत में न आहे, उन जी क़ुर्बत में न आहे, अल्लाह अकबर, उन जे नज़रुनि में न आहे, उन जी तबीयत उन खां मुख़्तलिफ़ हूंदी, उन जो रंग उन खां मुख़्तलिफ़ हूंदो, उन जो ढंग उन खां मुख़्तलिफ़ हूंदो। मुर्शिद साॻियो आहे, मुरीदनि में फ़र्क़ु आहे, इन जे करे जो हू सोहबत याफ़्ता आहे, हू गैर सोहबत याफ़्ता आहे। दलील आऊं 1000 सदीअ जे मुजद्दिद जो ॼाण थो। कंहिं आम मौलवी जी फ़तवा न, कंहिं आम मुफ़्ती जी फ़तवा न, 1000 सदीअ जो मुजद्दिद इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल्फ़िसानी रहमतुल्लाह ताला अलैह मकतूबात शरीफ़ में संदन जो हिकु मुरीद हो अफ़गानिस्तान जो, मुर्शिद ॾे ख़त लिखी। सुलूक जूं मंज़िलूं अञा तई न थियूं हुयूं, सुलूक जूं मंज़िलूं रहियल हुयूं, ज़िक्र जा सबक़ अञा पूरा न थिया हा, उहे रहियल हा, अञा मुबतदी सालिक हो। अल्लाह अकबर, आख़िरी लम्हनि में पंहिंजे मुर्शिद 1000 सदीअ जे मुजद्दिद ॾे ख़त लिखियईं त हुज़ूर, लंबो सफ़र आहे, अफ़गानिस्तान खां हिंदुस्तान अचणु तवील सफ़र आहे, ज़ईफ़ुल उमिरि हुअण जे करे अव्हां जी सोहबत नथो करे सघां। अल्लाह अकबर, रहनुमाई फ़रमायो, इतां खां निगाहे करम फ़रमायो। उहो पंहिंजे मुरीद जी ॾिसो तरबियत केॾी बहितरीन करे रहियो आहे। अगरि मूं चहिड़ो लाइलम न अगरि हुजे हा, अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह, देरी न कयां सां, चवां सां हा बसि तूं माज़अल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह, बसि मुंहिंजो सदाईंदो रह, तूं निमाज़ खे छॾ, ज़िक्र अस्कार खे छॾ, शरीयत खे छॾ, बसि तूं मुंहिंजो मुरीद आहे, मुंहिंजी बैत आहे, दीन खे छॾे ॾे, बसि क़यामत में जन्नत जो ज़िमो मुंहिंजे मथां आहे। इहा हालत हली रही आहे, जंहिंजे करे दीनी शऊर ख़तमु थी वियो आहे। जेको अॼु धोखो थी रहियो आहे, औलिया मुर्शिदनि जी निस्बत जे बहाने सां, जेको अर्ज़ु कयुमि, शैतान नबी जो अता कयल दीन असां खां खसे रहियो आहे त फलाणो मुर्शिद कामिल आहे, मां उनजो मुरीद हा, मूंखे कुझु बि न थींदो, मां गौसे आज़म जी यारहीं कंदड़ हा, मूंखे कुझु न थींदो, मां मिलाद कंदड़ हा, मूंखे कुझु न थींदो। अल्लाह जो अता कयल दीन उन जे शऊर मां निकिरी वञे, 5 गाना पाबंदी सां नमाज़ उन जे ज़िंदगी मां हली वञे, इहो शैतान जे धोखे खां सवाइ कुझु बि न आहे। थोरो तवजो कर, ये सादा सूदा मुसलमान, थोरो गौर कर। निकिरी आहे गफ़लत वारी निंड मां, निकिरी आहे ग़लत तौर तरीक़नि रीतुनि रस्मुनि मां, निकिरी आहे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत वारे वहंदड़ दरिया में गोताज़न थी। अल्लाह जे दीन जे तरफ़ मुतवजे थियो, शरीयत जे तरफ़ मुतवजे थियो। हा, निस्बत बि उहा रंग लाईंदी आहे औलिया जी, जेका निस्बत मदीने वारे साईं जो ग़ुलाम बनाए। मुबारक आहे उन शख़्स खे
जेको औलिया जी सोहबत में आयो, अल्लाह जे नेक वलियन सां सोहबत कयई, निस्बत रखई, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी शरीयत ते, दीन ते अमल कंदो रहियो। दुनिया जा मिट माइट रिश्तेदार उन जे अॻियां अची विया, उनखे उन दीन खां रोकण जे लाइ केतिरा ई हीला बहाना हलाइण लॻा। अल्लाह अकबर, पर नबी जे दीन खां हिकु पल बि परे न थियो। इन राह में उनखे मौत अची वियो। इहा निस्बत बि इनखे मुबारक हुजे, इहो ईमान बि इनखे मुबारक। हिकु तरफ़ तुंहिंजी मुंहिंजी सोच आहे, तुंहिंजी मुंहिंजी सोच इंसानी आहे, तुंहिंजी मुंहिंजी सोच बशरी आहे। क़ुरान मजीद खां पुछूं त क़ुरान मजीद में तुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ल्क़ींदड़ ख़ालिक़ काइनात रब्बुल आलमीन छा फरमायो आहे? 3 सिपारे में अल्लाह तबारक व तआला फरमायो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल असर। महबूब मूंखे टिपहरी जी नमाज जो कसम आहे। अल्लाह अकबर, महबूबा मूंखे ज़माने जो कसम आहे। इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, सभई इंसान नुक़सान में आहिनि, ख़सारे में आहिनि, इल्लल्लज़ीना आमनू, सिवाय उन्हनि जे जन कलमो पढ़ियो, ईमान आंदुनि, वामिलुस्सालिहात, ऐं नेक अमल कंदा रहिया। अल्लाह फरमायो आहे त नेक अमलनि खां मुंहुं मोड़ियनि, कलमे खां मुंहुं मोड़ियनि, नुक़सान में आहे, ख़सारे में आहे, का निस्बत न आहे। अल्लाह अकबर, हा इल्लल्लज़ीना आमनू, सिवाय उन्हनि माण्हुनि जे जन ईमान आणे, वामिलुस्सालिहात, नेकीअ जा कम कया, नबी जी सुन्नत ते हलियो, नबी जी शरीयत ते हलियो, वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। उन अल्लाह जे महबूब जे दीन खे, हक़ खे फैलाईंदो रहियो। उन में माण्हुनि उनखे मिहणा ॾिना, मलामतूं कयूं, ताना ॾिना, बिस वतवासौ बिस सब्र, सब्र कयईं, अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहियो, यकीन कामिल सां त अल्लाह अकबर, हिकु ॾींहुं मौत ज़रूरु ईंदो ऐं अल्लाह तबारक व तआला मूंखे पंहिंजी क़ुर्बत अता फ़रमाईंदो। असां ऐं तव्हांजी नज़र में दुनिया महबूब आहे। असां जॾहिं बि अहलुल्लाह वटि वेंदा आहियूं न, दुनिया जो मतिलबु खणी वेंदा आहियूं। फ़ैज़ जी, ज़िक्र जी, नूर जी, ख़ैरात जी काई ज़रूरत न। कंहिं हद ते असां पहुता आहियूं मुसलमानो, केतिरी ग़लति सोच ते पहुता आहियूं। इहा हक़ीर दुनिया जो मुर्शिद कंदा हूं इन जे लाइ हूं ताकि उहो इन दुनिया जे झंझट मां असांखे अल्लाह जे ज़िक्र जे ज़रिए सां कढे। पर इहो शऊर खसिजी वियो आहे। अहलुल्लाह वटि बि दुनिया जा मफ़ाद ऐं मतिलबु खणी वञी रहिया आहियूं। अगरि दुनिया ख़ासि हुजे हा ऐं वली जे दर तां दुनिया पिनजे हा त सामिन हज़रात, पोइ इहा दुनिया अल्लाह काफ़िरनि खे न ॾिए हा। पर इहा चीज़ ख़ासि न आहे, अल्लाह या काफ़िरनि खे ॾेई छॾी आहे। या कमीनी हक़ीर ज़लील दुनिया, अल्लाह अकबर, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे ज़िक्र इलाही वारो ख़ज़ानो अल्लाह अता फ़रमायो। इहो ख़ासि आहे। औलिया जे दर ते वञ, दिल वारा ख़ाली बर्तन खणी वञ, अञी करे अर्ज़ु कर त महबूब मुर्शिद करीम, तुंहिंजो मुरीद आहियां, तुंहिंजो बेअत थियो आहियां, मुंहिंजे न ख़ाली बर्तननि खे अल्लाह जे ज़िक्र जे सबक़नि सां फुर कर। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।